तकरीबन 300 किलोमीटर ये फासला तय करके आए हैं पैदल पैदल। सही। घना नहीं लगा था आगे थे, असांखे 10 ॾींहं लगी। बड़ा खतरनाक लग रहा है। इसके सींग सिर्फ देखें आप, कितने खतरनाक सींग है यार। इनकी कीमत घनी है। हिन जी कीमत, हिन पुट जी कीमत आई कोन्हे, 2 अरब बस तकरीबन। सही है दोस्तों, इनका दावा है ये 13 करोड़ भी बोल सकते हैं। अब्दुल रज़ाक ठीक हो, ये तव्हांखे छॾाए भॼी वञे माल मिसाल हीअ रखो, ये गब भॼी वञे। इहो कोन भॼंदो, हाँ कोन भॼंदो, इहो पाणी वापसि वरी ईंदो। कीअं ईंदो मोटी? ॿिए कलर सां वेंदो गॾिजी न, हा होड़ थी वरी भॼी ईंदो पाण। इहो वरी कीअं सिस्टम? इहो छा माना का ख़ासि तव्हां माना कुझु सिस्टम ठाहियो था, का दुआ हिन ते पढ़ो था, को इल्मु कयो था? रस्ते में माल कीअं संभालींदा आहियो? रस्ते में ॻणींदा आहियो ढोर? ॾिगाइण वारो असां सिस्टम न आहे, न को टुटे, न को विञाइजे, न को कीअं, न को हिनखे केरु काहे सघे। न जेका ईंदो न घरां मोकिलाए ईंदो। उहो त सही आहे, ॻणींदा कोन आहियो? न न, ईअं कीअं हूंदो? आराम कीअं कयो रस्ते में? इसका रेट चल रहा है 6,500 रुपये यहाँ से। इसमें खर्चा भी है। हाँ 6,500 रुपये में खर्चा भी है। खर्चा भी है, 1000 रुपये खर्चा है। 1000 का खर्चा, 1000 रुपया खर्चा है। सिंधी में हम बोलते हैं अंबन बूर झले वरती है। और ये रास्ता देखें आप, सब कुछ दिखाएंगे, बड़ा तफसीली तौर पर दिखाएंगे। बहुत सारे इंशाअल्लाह, अल्लाह ने चाहा तो बहुत ज़्यादा व्लॉग्स बनाएंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों आज आपको बाहिम्मत लोगों से मिलवाएंगे जो सैकड़ों किलोमीटर पैदल चलकर अपनी माल की खातिर दर बदर घूमते फिरते रहते हैं। ये आप गायें देख रहे होंगे, ये थरपारकर से आई हैं, तकरीबन 2-2.5-300 किलोमीटर का सफ़र तय करके पैदल। और इनको ये भाई जो हैं चरा कर लाए हैं, इनसे मिलवाते हैं। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें और इनकी आप कहानी सुनेंगे तो हैरान हो जाएंगे। दोस्तों ही मालवंद आया आहिनि थरपारकर मां, कॾहिं पहुता आहिनि, केतिरो माल खणी आया आहिनि। हिननि सां कचहरी कयूं था, हिननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदव, हिन जी हिमत खे सलाम ॾींदव, हैरान पिणु थींदव। साम्हूं थ्रेशर हले पियो, तूरे खे थ्रेशर हयो था न। हीउ टंडे अलायार जो इलाइक़ो आहे, हालेपोटा स्टाफ सॾिबो आहे। वालेकुम अस्सलाम भाउ। दोस्तों टंडो अलायार शहर के करीब ही ये है, तकरीबन कोई 7-8 किलोमीटर दूर है। हालेपोटा स्टाफ इसको कहते हैं। तो ये वो इलाका है, आप सामने ये गांव देख सकते हैं, बड़ा गांव है। तो इन भाई से करते हैं कचहरी। अदा नालो छा है? माशूक अली शाह। किथां आया आहियो? इस्लामकोट खां परियां 32 किलोमीटर आहे। इस्लामकोट खां परते 32 किलोमीटर। जी हाँ। इस्लामकोट घणा किलोमीटर आहे तव्हां? थी वेंदो तकरीबन 450 किलोमीटर। 450 कोन्हे, ॾाढो थी यार। ॿुधाए नहीं पाण असां पंधि हलंदा। ग़लति ॿुधायो आहे। उहा त उन्हनि जी मर्ज़ी आहे। कम से कम 300 किलोमीटर मेरा अंदाज़ा है। न 400 किलोमीटर न 400। हा सर, हितां हैदराबाद खां मिठी आहे 200 किलोमीटर। हैदराबाद खां वरी हैदराबाद हेॾे अॻिते थी अञा। हा त पोइ कट न आई अञा। अच्छा पोइ तव्हां 40 किलोमीटर उहे कट। तकरीबन 300 किलोमीटर ये फासला तय करके आए हैं पैदल। सही। घणा ॾींहं लॻा तव्हांखे हिते? असांखे 10 ॾींहं लॻी। 10 ॾींहं। जी घणा अमरा आहियो? हमरा 3 आहियो। अच्छा, माल केतिरो आहे? माल तकरीबन 50 के 60 लॻभॻि। 60 ढगी आहे? जी हा। आहे सभु वॾो माल? जी हा। अच्छा सही आहे। गाबा कोन्हनि? गाबा आहिनि, नंढा गाबा बि आहिनि। भला एतिरो फ़ासिलो तय करण जो मक़सदु अचो करण में ईअं आहे त हिते हाणे कांगड़िया बेलाड़ा शुरू थींदा। हा। थर में पाणी ना आहे, उस आहे। हा। ही माल नथो रही सघे हुते। अच्छा, गर्मी आहे, गर्मी आहे, उस आहे। अॻे रहंदा हुआसीं कचे में। हा, गर्मी आहे, पानी खोट आहे, उन आहे। हवा ये वड़न कोन है करे थी मिले नमूनो बिठो। हाँ दोस्तों इनके सींग देखे कितने खतरनाक है। और ये कानक्रीज नस्ल कहलाती है। हाँ वो जो चवान वही है। हाँ उसकी उस नस्ल की ये गाय। असल मालिक इन्हनि जो जेको आहे सैयद भूरल शाह आहे। भूरल शाह है। हाँ तव्हां मुलाज़िम आहियो? ऐं उनजो भाउ आहे। भाउ आहियो? जी हा। अच्छा, वो पाण किथे आहे धणी? पाण साईं इस्लामकोट शहर आहे, हींअर इस्लामकोट शहर जो अच्छा छा चवंदा नाज़िम चवंदा आहिनि, छा चवंदा? अच्छा उहो आहे, वॾो भाइर आहे। मुंहिंजो शौक़ु वरी हिन ढगनि ते आहे। सही है। दोस्तों ये थ्रेशर भी चल रहा है और गर्मियाँ भी शुरू हो गई हैं। आज थोड़ी सी हिन जो ईअं न आहे, हिन जा वॾा खपती आहिनि। एहसान भुरगड़ी तव्हां ॿुधो हूंदो। हा हा, उहो बि असां खां नस्ल वठी वियो आहे। अच्छा। ऐं ॿियो साईं मुक़दर शाह बाहू शाह जो पुटु आहे। सही है। उमरकोट जो मालिक आहे। साईं सरदार शाह जो सालो आहे जो
मालिक अल्लाह आहे। मालिक त अलाह आहे हा पर लाज़मी आहे अॼु हिकिड़ो हवाई ॻोठ मालिक कंहिंजो घणा ॾींहं जीअर रहंदो? हा इहो मालिक जेको सॾाए थो पाण खे उमरकोट जो घणा ॾींहं जीअर रहंदो? जी मूं चयो मालिक जेको सॾाए थो पाण खे उमरकोट जो जी जी घणा ॾींहं जीअर रहंदो? उहो त बसि साईं उहो मालिक जा तमामु हा उमरकोट में जेको कीस थियो आहे यार हा, कुझु ईअं। ॾींहं पहिरीं माछिन जा न माछिन न समय जो छोकिरो ॾिसो ना न्याणियुनि सां कहिड़ी हालत कई। वो देखे इसके सींग देखे दोस्तों। ये भाई बता रहे हैं कि इतना फासला तय करने का मकसद ये है कि वहाँ पर है थर में पानी की किल्लत और चारे की भी शदीद किल्लत है। तो गर्मियाँ जैसे शुरू होती हैं इस टाइम पर और ड्राउट डिक्लेयर हो जाता है यानी अगस्त के बाद, अगस्त के फौरी बाद, तो फिर ये वहाँ से पैदल लाते हैं माल हज़ारों लाखों की तादाद में सिंध के बैराजी इलाकों में ये आते हैं। ये तो बहुत करीब इलाका है, थर से घोटकी खैरपुर तक भी माल जाता है। ये ना बा बिल्कुलु एॾो परे छो वेंदा आहियो? जिते कख जी सहूलियत हुजे जिते सहूलियत। हाँ। अच्छा हिते तव्हांजो सिस्टम कीअं हूंदो आहे? जी। जिते ज़मींदारनि सां ॻाल्हि ॿोल थियल हूंदी आहे न न तव्हांजी ज़मींदार हिते रहूं था जान सुञाण आहे सभिनि सां वास्ते सां, वास्ते सां रहूं था पोइ हिननि खे ख़र्चो पाणी ॾियो या न? जी न न न कुझु बि न। कुझु बि न। कांगड़ अॼु आहे सुबुह खिड़ी वेंदो सही आहे। अच्छा ही भला है हिन नस्ल जी ख़ासियत छा आहे? हीअ नस्ल जेको आहे न हा हीअ असुल आहे न विढियारियूं विढियारियूं। विढियारियूं अच्छा छा ॿुधई हा हुननि जो हिननि जो इहो ई नस्ल आहे न को ॿियो ढगो लॻायूं हा न को ॿियो बसि हीउ ढगो हिननि जो ई खपाईंदासीं वरी ॿियो वठंदासीं वरी हिन में ॿी का हिनजी जेका ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे? ख़ासि ॻाल्हि आहे हिननि जी मोहबत आहे मोहब्बत आहे। हा हाँ ऐं हीअ शौक़ ख़ातिर आहिनि अच्छा खीर जी- दोस्तों ये बैल देखें धुत, बड़ा धुत, खतरनाक धुत, लग रहा है। धुत, इसके धुत, सींग सिर्फ देखें आप। धुत, 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 इन्हें सीधो करिए ना। धुत, 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 ये धुत, सींग धुत। देखें दोस्तों कितने खतरनाक सींग है यार। अब भाई झेड़ो बेड़ो करे तो ना। न न जहिड़ो जाजे लॻंदो हाँ विड़े तो कौन तो विड़े? विड़े ढगो को हुजे त पोइ मस्ती आहे हाँ माण्हू था तो कौन तो विड़े ना। न न माण्हू त बचियूं पोइ अच्छा भला हिन खे थोरो औरते करे सिंग झलिया धुत 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 आवाज़ ते अचे थो। हाँ सॾी करी इसको बैल को अपनी तरफ बुला रहे हैं। अभी देखें आता है नहीं आता हमारे पास। हिन कीमत घणी आहे? हिन जी क़ीमत हिन पुट जी क़ीमत आई कोन्हे 2 टे रुपए। बसि तक़रीबन घुरनि पिया मूं न ॾिनो आहे हफ़्ते जे हिसाब सां साईं मुकुदर शाह घुरे थो हाँ घणा थो करे? घणा थो चए? हू 13 लख रुपया चवे 13 लाख रुपया तव्हां नथा ॾियो? अञा भाई बता रहे 13 लाख रुपए इनको लगे, ये इनका है दावा। वैसे बोलते हैं ये चवंदा है माल वंद पंहिंजो माल जो रेट न डबल ट्रिपल वधीक ॿुधाईंदा, वधीक नथा ॿुधायो मार्केटिंग करण लाइ। हफ़्ते जे हिसाब सां अच्छा हा सही है दोस्तों, इनका दावा है ये 13 लाख क्या इसको 13 करोड़ भी बोल सकते हैं लेकिन हफ्ती बताएंगे ना कि तूं ये इसकी इतनी कीमत है या नहीं है, वाकई एतिरा लहे थो या कोन थो लहे, ये ॿुधाईंदा हफ्ती। अस्सलाम वालेकुम। ॿियो भाऊ आयो आहे, हिन सां कचहरी कयूं था। भाऊ तव्हांजो नालो छा आहे? जी रज़ाक अब्दुल रज़ाक। जी जी अब्दुल रज़ाक। अब्दुल रज़ाक अब्दुल रज़ाक जी ठीकु आहे। जी तव्हां केरु आहियो पाण? जी मेरण पटा जी मेरण पटा मेहराण पुटा। मेहराण इहो पाड़ो आहे अलॻि ज़ात आहे? पाड़ो आहे पाड़ो आहे। ज़ात कहिड़ी आहे? हैं? ज़ात नोड़ी? जात नाड़ी ज़ात नोड़ी आहे। सही आहे माशाअल्लाह। घणो पंधु करे पहुता आहियो हिते? हिते 12 ॾींहं लॻी विया 12 ॾींहं पर घणा किलोमीटर घणा कया हूंदो, मेल केतिरा कया हूंदो? एल 100-150 थी विया न 100 खां मथे यका हुतां खां हाँ इस्लाम कोट खां 300-400 थी 300 किलोमीटर दोस्तों, तकरीबन ये 300 किलोमीटर का फासला तय करके आए होंगे। हाँ जो बता रहे हैं इस्लाम कोट से भी आगे इनका गांव है। केड़ो गोठा तव्हांजो? मुर्तू जे तक मुर्तू जो तक मुर्तू सलाम कोट सब खैर अच्छा, सही है उतां आया आहियो। हां हिते आणण जो मक़सद छा आहे? माल हेॾो तव्हां जफ़ाकशी कयो था पंधु हुते हींअर कुझु कोन्हे। अच्छा वारी लॻी पई आहे, चारो कोन्हे, चारो आहे पाणी कोन्हे। पाणी कोन्हे। अच्छा रस्ते में कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? इहो बसि हथ जो गाहु वठी ॾींदा आहियूं, खाराईंदा अचूं पिया पोइ ठीकु हो, ईअं तव्हांखे छॾाए भॼी वञे माल, मिसाल हीअ रखो हीअ गब भॼी वञे इहो कोन भॼंदो, हाँ कोन भॼंदो। मिसाल हिकिड़ो पोइ छा कंदो? न को वंदे ई कोन, किथां ने क़ाबू कंदो? इहो पाणी वापसि वरी ईंदो, कीअं ईंदो मोटी? ॿिए वलर सां वेंदो गॾिजी न, हा होड़ तां थी वरी भॼी ईंदो पाण। इहो वरी कीअं सिस्टम?
सिस्टम नहीं आएगा सर। ये बता रहे हैं कि अगर ये चला जाता है ये बैल रास्ते में, जैसे ये 300 किलोमीटर का फासला तय करके आ रहे हैं ये हाईवे लेके, और रात के किसी पैर ये अगर भाग जाए, गुम हो जाए, चला जाए, बिछड़ जाए, तो ये फिर वापस आ जाएगा। हाँ भले महीना लगी वञनि, भले महीनों लग जाए। इहो छा माना का ख़ासि तव्हां माना कुझु सिस्टम ठाहियो था, का दुआ हिन ते पढ़ो था, को इल्मु कयो था? इल्मु छा इहो था चारण वारो आहे बसि। चारण। मोहब्बत हाँ बसि इहो मोहब्बत आहे। चारियूं था। मोहब्बत कयो हाणे तो सही मोहब्बत हाँ सही है। रस्ते में माल कीअं संभालींदा आहियो? रस्ते में कीअं बसि माना ॻणींदा आहियो ढोर? डिगाइण वारो असां सिस्टम न आहे। पोइ न को टुटे, न को विञाइजे, न को कीअं, न को हिनखे केरु काए सघे न। जेका ईंदो न घरां मोकिलाए ईंदो। उहो त सही आहे। ॻणींदा कोन आहियो? न न ईअं कीअं हूंदो? ये असांखे साहिब में भलाणियूं एतिरियूं आहिनि बसि। न असां सॼी मिसाल ज़िंदगी खुटल हुजनि- कारोबार ॻणींदासीं केतिरा ॾींहं? खुटल हुजनि तव्हां कीअं न ख़बर न असांखे ख़बर आहे असांजी सभु पियूं अचनि। पए? न को मिसाल टुटंदी कोन हिन मां। जे मिसाल हिकिड़ो टुटी वञे, खुटी मस वञे, टुटी वञे त पोइ कंहिं धण सां गॾिजी वेंदी हो। पोइ तव्हां कीअं ख़बर पए? असां ॻणियो कोन था? हाँ ॻणियो त कोन था, पोइ ख़बर कीअं ख़बर पए यार माल पवंदी खुटल न आहे? असांखे फलाणी आई कोन्हे, फलाणी कोन्हे, अॼु हिननि मां हिन टोले मां आई कोन्हे, हिन टोले मां कोन्हे। ये तव्हां ॻाल्हियूं अहिड़ी था कयो यार। ॻाल्हियूं कीअं पोइ लाज़मी आहे दिमाग़ असांजो अलाह सां हिन माल में रखियो आहे न। अच्छा हाणे स्कूल में मास्तर खे ख़बर हूंदी शागिर्द मुंहिंजो फलाणो कोन आयो आहे। हिन मां वो देखें दोस्तों गाय, उसके सींग देखें। ये कानक्रीज नस्ल की गाय है, ये अपने सींगों की वजह से शोहरत रखती है। ये भाई बता रहे अपने ये इस माल को गिनते नहीं है, गाय को गिनते नहीं है, कितनी गायें हैं, कितने बैल हैं, इनको अंदाज़ा हो जाता है। अगर कोई एक भी इधर उधर हो जाए तो इनको अंदाज़ा हो जाता है। हाँ। ये इनका दावा है। अच्छा हिते मारी कीअं कयो? पंहिंजे हथ जी कंदा आहियूं। पाण पचाईंदा सीधो बीधो किथां वठो? स्टाफ बंदा वठंदा आहियूं। अच्छा जी। रस्ते में पचाईंदा ईंदा आहियो माना मानी रस्ते में जिते- पहुचाईंदा आहियूं, कोई अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि पहुचाईंदा आहिनि। अच्छा जी। उन्हनि खे फ़ोननि ते हा आराम कीअं कयो रस्ते में? आराम बसि राति जो कोन्ह कंदा आहियूं, ॾींहं जो आराम कंदा आहियूं, राति जो हलंदा आहियूं। सॼी राति पिया हलो? हा। न पोइ ॾींहं जो किथे सुम्हंदा कंदा आहियो? के ॾींहं माना जो बसि वास्तेदारनि किथे वटि? वास्ते वारो अहिड़ो हूंदो कख पन वठी छॾे ॾींदासीं। अच्छा हा सही आहे। सॼो ॾींहुं माल आराम कंदो आहे। कमु तव्हांजो ॾुखियो आहे ॾाढो? असांजो कमु ॾुखियो न आहे, असांजे लाइ आसान आहे। तव्हां लाइ आसान आहे? चमक पटियूं लॻाए छॾियूं जॾहिं रोड ते चढ़ंदासूं। हाँ ये देखे मज़ेदार हाँ। दोस्तों, चमक पट्टियां लगाई हैं चमक पटियूं इन सीधो करे पर। अॼुकल्ह जा जेके ड्राइवर निकिता आहिनि पाणू खणी ड्राइवरी नथा कनि। ताकि रात को जो हाईवे पे गाड़ियां तेज रफ्तारी से हाँ। चलती है ना, कल उनके लिए निशानी है। राति जी ॻाल्हि आहे, जरवार मोर खे अॻियां कांटो करे था चवनि। हाँ। मुंहिंजूं ढगियूं टन में चढ़ियूं पे, ख़ाली साइड में मुंहिंजूं ढगियूं चढ़ियूं पे, हाँ। हुनजी साइड बि न हुई। तव्हां जहिड़ो हुजे उहो ख़ाली साइड में नंढड़े खे गाॾी ॾेई छॾे, अरे वाह, ढगी मुंहिंजी बिगड़े मेन शीशो बि चट, साइड वारा शीशा बि चट। अरे वाह, पोइ त गिचे पे जिया ना। छाजा खिची में तूं पंहिंजी साइड ते अची पिया, आउं पंहिंजी साइड ते पियो अचां। भाई हैं मकबूल खास के लिए। वैसे तो इनका है कपड़े का बिजनेस, इनकी दुकान की वीडियो भी आप देख चुके हैं, लेकिन ये माल के भी शौकीन है। इनके पास भी भैंसे हैं और भी शायद माल है। ॿियो साईं कहिड़ो तव्हां वटि माल है? बस मैं ही हूँ। अच्छा मकबूल भाई, ये थर से आते हैं भाई माल लेकर, इनके शौक को और इनके माल को देखकर आप क्या कहना चाहेंगे? बड़ी बात है। अच्छा बड़ी बात है, बस बड़ी बात है, मुश्किल काम है बहुत। मुश्किल काम है। मुश्किल काम। किस वजह से मुश्किल है? सारा दिन रात चलते हैं, 300-400 किलोमीटर से आए हैं यहाँ पे। अच्छा हर साल कितनी तादाद में माल आता है टंडोला यार? मैं तो जब से गुजरता हूँ ना तो इनको देखता रहता हूँ, कभी कहाँ कभी कहाँ। हजारों की तादाद में आता होगा। जी ठीक है, बहुत शुक्रिया दोस्तों। ये मालवंत जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। घर जा वीचारा ये भाइर आहिनि असांजा, आया आहिनि हिते पंहिंजो माल वठी। उन्हनि खे वॾो जफ़ाकशी वारो कमु करे आया आहिनि। सलाम आया आहिनि उन्हनि खे। ऐं हर साल लखें ढोर अचनि था सिंध जे बैराज इलाइक़नि में। तो असां हिननि ख़ासि तौरु असांखे हिननि भाइरनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। असांजा भाइर आहिनि, पंहिंजा सिंधी भाइर आहिनि। दोस्तों सरें तयारु थियण खां पोइ हाणे थ्रेशर लॻो आहे। पुछायो हा तव्हां कचहरी कयूं था, हारी आहे, अलाए ज़मीन मालिक आहे, मज़दूर आहे, केरु आहे? नालो छा आहे तव्हांजो? लौंग केरु आहे पाण? बिल मज़दूरी कयो था? आ रही है। हारी। हाँ रेट घणो पियो हले तूरे जो?
रेट 6,500 6,500 कोई साल घड़ो कोई साल भी यही हो रहे थे भला ये पेट्रोल वधी वियो आहे बस महंगाई आई आहे एॾी जंग जूं तबाहियूं महांगायूं आओ पोइ कीअं थो गुज़र सफ़र थिए गुज़र सफ़र करे थी हाणे आधार में पहुची विया आहियूं कहिड़ो गुज़र सफ़र थियो अच्छा कहिड़ो आधार आहे हाणे ही ट्रैक्टर असां हींअर वाहे पियो हा ही वियो पहिरीं मां 300 रुपया मण कढंदो हा अॼु कढे पियो 600 रुपया मण हल डबल थी वियो रेट डबल थी वियो हाणे तेल चढ़ंदो वञे रेट चढ़ंदो वञे ट्रैक्टर में घणा निकिरंदो आहे तूरियो घणा निकिरंदो 6 एकड़ जो ही 6 एकड़ पीस आहे हा 6 एकड़ में पियो आहे तूरियो जाम अधु पियो आहे अच्छा सही आहे पोइ हिन मां अधु अधु थींदो न हा ज़मीदार हिसाब सही पियो ॾे हा सम्झा सही थो ॾियो घणा अमरा लॻल आहियो हिते हिते 5-6 अमरा आहियूं अच्छा ही शाम जो केसि ताईं कमु हलंदो ही बस हाणे ही ख़तमु करा थी पोइ ख़र्चु थो ख़तमु आहे हाणे हा सुबुह जो केॾी महिल स्टार्ट कयव सुबुह जो 1 बजे 12 1 बजे तो दोस्तों ये सरसों के फसल को थ्रेशर लगा हुआ है और इसके बाद ये मार्केट में जाएगा अच्छे तो असांखे ॾेखार न थ्रेशर खां पोइ कीअं थो निकिरे ये ॾेखार न थ्रेशर खां पोइ कीअं थो निकिरे बिज करीब ये देखिए दोस्तों कैनोला ये ऐसे निकल रहा है अचानक सफाई कितने दिन ये देखिए दोस्तों कैनोला इससे निकलेगा ऑयल इसका रेट चल रहा है 6,500 रुपये यहाँ से और आगे व्यापारी कमाते हैं इसमें खर्चा भी है हाँ 6,500 रुपये में खर्चा भी है खर्चा भी है खर्च केतिरो आहे खर्चा इनमें 500 रुपया ही वठंदो थ्रेशर वारो हाँ ऐं इहो तक़रीबन मण जे पोयां 200 रुपया लुणाई आहिनि जी 700 रुपया मण वेंदो जो हा। ऐं 100 रुपया मण तक़रीबन जो किरायो विरायो लॻंदो 1,000 रुपये खर्चा है 1000 रुपया ख़र्चो थी वेंदो 1,000 रुपया खर्चा है या 6,500 रुपये रेट है 5,500 मिलेगा जमींदार और हारी को अब फिर जमींदार का है ईमान हारी को कितना देता है फिलहाल तो डायरेक्ट जाता है जमींदार की जेब में ये भूसा है वो घणे मण वञे थो इहो वञे थो 300 रुपया 300 रुपया 300 रुपये मन सफ़ा सस्तो है हाँ भूसा ये कटी है उसमें जाती है इनमें भी दिया है इनमें कड़क ने बुआ में इनमें कहिड़ो फ़र्क़ु आहे इनमें जो फर्क है ये वजह थी उसमें उससे सिरू खाईंदियूं ना भट्टे में सिरू भट्टे। उनमें खणंदी आहे वञी भाई माल लाइ कान लाख में दोस्तों ये भूसा जो है ये माल के लिए नहीं है ये सिर्फ ईंटों की भट्टियों में जलाने के लिए काम आता है इसलिए सस्ता है तव्हां ड्राइवर आहियो मालिक आहियो हाँ मालिक आहियां तव्हांजो पंहिंजो आहे अच्छा घणो कमायो था ॾींहं में ये ज़्यादा कमायूं ये अॼु इहो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 5,000 रुपया तारीख़ पहुंचंदी अच्छा ख़र्च घणो आहे ख़र्च जाम इनमें 20-22-25,000 का ख़र्च डीज़ल जो थी वेंदो 22,000 रुपया हा भाई 27-28,000 रुपया दिहाड़ी कराईंदो हा। 20-22,000 रुपया डीज़ल जा वेंदा 5,000 रुपया बचंदा दिहाड़ी लॻी रोज़ थी या कॾहिं 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 लॻंदी आहे रोज़ सीज़न जी आहे सीज़न में टे महीना वेठा थी जा हाँ सीज़न चालू थी आहे 15-20 ख़र्चो घणो आहे ट्रैक्टर घणे जा थ्रेशर घणे जा ट्रैक्टर थ्रेशर हीअं ट्रैक्टर जो आहे 65 लख जो नओं ऐं थ्रेशर आहे 11 लख जी ही घणे 50 लख हूंदो ऐं हीअ मुंहिंजो 50 लख जो आहे 7 लाख रुपए भाई की इन्वेस्टमेंट है ट्रैक्टर पर और ये थ्रेशर पर भाई बता रहे हैं कि कभी कभार दिहाड़ी लगती है और दिहाड़ी में ये 26-27 हज़ार रुपये बनाते हैं जिसमें से उनका कहना है कि 20-22 हज़ार रुपये खर्चा आ जाता है कोई डीजल है और अखराजात भी हैं और महंगाई की वजह से जो पेट्रोल महंगा हुआ है डीजल जंग लगी है जंग लगी है। किससे गुजारा होगा गरीब का क्या होगा ये तो सही अल्लाह को पता है हमारे को तो आज तो डीजल ही नहीं मिल रहा था कैसे काम करेंगे कैसे बचे पाएंगे डीजल क्यों नहीं मिल रहा था कंपनी वाले दे नहीं रहे थे बोले महंगा हो रहा है ये हो रहा है वो हो रहा है अच्छा इस वजह से फिर वो एक पे जाके दिया 200 ये मजदूर है दिया ये हारी है आ रही है दोस्तों हमने आपको दिखाने की कोशिश की
कि सरसों के फसल को थ्रेशर लगा के किस तरह कैनोला निकाला जाता है। इन भाइयों की आपने बातचीत सुनी, ये बहुत परेशान नज़र आ रहे हैं। और ये खरी जो हैं गायें, ये माशाल्लाह खुश नज़र आ रही हैं, क्योंकि इनके लिए यहाँ पे थोड़ा बहुत चारा अभी भी है। चारा यहाँ से ख़त्म होगा तो यहाँ से जाएंगे किसी और जगह, जैसे हम जा रहे हैं अब यहाँ से आगे। पंहिंजे भाउ जो चैनल वधि खां वधि सब्सक्राइब कयो त जीअं सिंध जा ख़ूबसूरत नज़ारा तव्हां ॾिसी सघो, सिंध जा ॾुख सूर ॾिसी सघो, ऐं सिंध जे अनोखनि किरदारनि बाहिमत किरदारनि सां मिली सघो, सिंध जे हीरोज़ सां तव्हां मिली सघो। और अब हम एक आम के बाग में पहुँचे। टंडवाला यार ज़िले का ये आम का बाग है, नसरपुर शहर के करीब है। सिंधी में हम बोलते हैं अम्बन बूर झले वर्तिया है। इसका मतलब ये है कि अब आम तैयार होने में सिर्फ थोड़ा सा वक्त बाकी है। ये तकरीबन 1.5 से 2 महीने लगेंगे। ये बाग देखें माशाल्लाह कितना खूबसूरत है। और ये रास्ता देखें आप,
वाह वाह, क्या नज़ारा है और पुरसुकून माहौल। मैंने सोचा थोड़ा आपको ये बाग विज़िट करा दूं। वाटर कोर्स में पानी अभी नहीं है, वरना ये भी बड़ा खूबसूरत नज़ारा पेश करता। ये रास्ता चेक करें आप। आम की सीज़न में आपको सिंध के मुख्तलिफ बागात विज़िट कराएंगे इंशाल्लाह। किस तरह आम को तोड़ा जाता है, पैकिंग किस तरह की जाती है, फिर किस तरह मार्केट्स में भेजा जाता है, कहाँ कहाँ जाता है सिंध का आम, सब कुछ दिखाएंगे, बड़ा तफसीली तौर पर दिखाएंगे। बहुत सारे इंशाअल्लाह अल्लाह ने चाहा तो बहुत ज़्यादा व्लॉग्स बनाएंगे, क्योंकि आम मुझे बहुत पसंद है। आम का मैं बहुत ही शौकीन हूँ। आम का, पल्ला मच्छी का बहुत शौकीन हूँ। और भी बहुत सारी चीज़ें खाने को पसंद है। अल्लाह ताला की पैदा की गई हर खुराक मुझे बहुत पसंद है, लेकिन सबसे ज़्यादा ये चीज़ें पसंद हैं। अमरूद भी बहुत शौक़ से खाता हूँ मैं। ये रास्ता देखें, माशाल्लाह बड़ा मेंटेन किया हुआ है बाग को, हालत इतनी ख़राब नहीं है। दरख्त भी घने हैं और बड़े फलदार दरख्त हैं माशाल्लाह। शाम के वक्त तो अपना ही यहाँ पर मज़ा है, अपना ही सुकून है। अल्लाह का शुक्र है मुझे पूरा सिंध घूमने का मौका मिलता है, इन खूबसूरत मकामात पर जाने का मौका मिलता है। अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद में रहकर भी मैं पूरा सिंध माशाल्लाह घूमता हूँ। अल्लाह का करम है और आप दोस्तों की मेहरबानी है, क्योंकि आप साथ देते हैं, चैनल को आगे बढ़ाते हैं, वीडियोस देखते हैं, सब्सक्राइब करते हैं, तो मुझे हौसला मिलता है। फिर मैं ये परवाह नहीं करता कि एक वीडियो पे मुझे क्या मिलेगा, पर वीडियो अच्छी होनी चाहिए। लेकिन भाइयों, हौसला अफजाई भी ज़रूरी है, उसके बगैर काम नहीं चलेगा। और हौसला अफजाई आप सब्सक्राइब करेंगे, वीडियो को लाइक और शेयर करेंगे, वीडियो को ज़्यादा से ज़्यादा देखेंगे, तब भी होगी, उसके बगैर तो काम नहीं चलेगा।